कराची में पहिरियों भेरो पीपल्स पार्टी पंहिंजो मेयर आणण में कामयाब थी वई। मुर्तज़ा वहाब 173 वोट खणी हाफ़िज़ नईम रहमान खे शिकस्त ॾेई छॾी। कराची जे मेयर ऐं डिप्टी मेयर जी चूंड लाइ आर्ट्स काउंसिल में पोलिंग थी, जंहिं में 364 मेंबरनि मां 333 ॼणनि वोट जो हक़ इस्तेमाल कयो। पीपी उम्मीदवार मुर्तज़ा वहाब ऐं सलमान मुराद 173 वोट खणी कराची जे मेयर ऐं डिप्टी मेयर तौरु कामयाबी हासिल कई, जॾहिं त जमात इस्लामी जे हाफ़िज़ नईम रहमान खे 160 वोट मिलिया। अहिड़ी रीति हुन सिर्फ़ 10 वोटनि तां शिकस्त खाधी। पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जा 33 मेंबर वोट ॾियण लाइ न पहुता, जंहिं ते जमात इस्लामी सख़्त एहतिजाज कयो। वोटिंग शुरू थियण खां अॻु आर्ट्स काउंसिल जा समूरा दरवाज़ा बंदि कया विया। मीडिया जे नुमाइंदनि खे बि अंदरि वञण न ॾिनो वियो। ॿिए पासे जमात इस्लामी जो उम्मीदवार हाफ़िज़ नईम रहमान चूंड नतीजनि खे रद्द कंदे पीपी मथां धांधली कराइण जा इल्ज़ाम हया आहिनि। हाफ़िज़ नईम चयो आहे त पोलिंग जे वक़्त खां अॻु दरवाज़ा बंदि कया विया। गिरफ़्तार कयल मेंबरनि खे अदालती हुकुम बावजूदि ऐवान में न आंदो वियो, जेका सरासर धांधली आहे। हाफ़िज़ नईम मेयर जी चूंड नतीजनि खे रद्द कंदे चयो आहे त जमहूरी रिवायतुनि जे उबतड़ थियल इलेक्शन खे कंहिं बि रीति क़बूल न कयो वेंदो। हर फोरम ते आवाज़ उथारींदासीं।